पिशोरी चप्पल लगे थो त कहीं मुसाफिर जी किरिया दाग विंदे आहे भी नवी यार। ओए ते रखेस शिकार यार मैं फांसी चुको आ हरामखोर चले कुछ छिकी तू रोड ते सलाम गले ने पकड़ जी पे तू भी पादर का असा के खराएगा ना लुकी वे रे गंजे पादर खणी व तो पादर खणी पोइते ना हलियो वने अबड़े थोड़ो शहर पासे वने तो पो शहर पासे ही वेंदो हाने ॾिस मुंहिंजो कमाल हूं भी ते हे लितर हिकड़ो आ मुझे के कम जो बा लितर होवन हा ना मां पाण पावा हा टेक जी वञा हा जई जो इयो लितर किरियो आ ना वापसी ते मोटंदो पाणे सागो खणदो हे लितर सटा मालिक त पावे उन जो त भलो थे कपड़ा मांजा लीरो कतीरन वगा भी वठा थो पादर भी वठा थो नवा ईद ते पाइंदुम सेठ के चोंदुम त ओधर त दे हूं भी त ईद मथा सौली आ ना कुर्बानी जो खला माखे मिलदियो ना तोखे पैसा चुकाए छदींदुम। ए पादर रोड ते माणे उछला तो जे कदे इन थोड़े पादर खयो पांजो आइडियो थी वेंदो कामयाब हल पिशोरी चप्पल पांजो कम देखार इते रखेस ना हाणे कम भलो थियो लगे थो त कहीं जो किरियो आ शापर फाटजी पियो तस ना हिकड़ो पादर हुते किरी पियो आ हिकड़ो पादर हिते किरी पियो आ हाणे मांजी वडी लाय थी वई हाणे ईद डट ते कबी हे पादर पाया इनखे लाया वाओ मुझे नंबर जो 8 नंबर ओहो पादर जेको पयो आ ना रस्ते में वो भी खणा बई पैर पाया त मुंजी लाय थे ना पांजो आइडियो हाणे कामयाब थी चुको आ अरे मोटरसाइकिल फुरी अंदन भज 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 मोगा अरे डी डी थे जो माजी फुर करे या लगे तो ये फोरू या फराडी हुया चौपल रोड ते सटे या माजो तो काम खराब करे या 10,000 वाली पिशोरी चप्पल जे करे मां पांजी लाख रुपए वाली मोटरसाइकिल फुरायम लगे तो ये भजिया पेट में कीड़ा पोंदन किरदा जंग बा भजदन मां चवा पियो त वडी कुर्बानी वाली ईद ते पांजी मोटरसाइकिल ते चढ़ी करे कालूनन में वेंदुम ओ जीरू गाडी कंदुम आ जेको ना ज़ेरा गाडी कंदुम फिफेड़ गाडी कंदुम ए बियो त बियो आंडरा गुडरा भी कोन छडींदुम अबोड़े रुलना वियम ई ईद मुखे ना लगी मुजी मोटरसाइकिल भी फुरजी वई अला रे मोगे जी मार खबर ना चारा 哎呦我的妈！